बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायती रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। अॼोको वीडियो पंहिंजे घर लाड़कणे में रिकॉर्ड करे रहियो आहियां। मौज़ू बि हिकिड़ो ज़बरदस्त मिलियो आहे। अॼु ॻाल्हाईंदासीं मर्द ऐं मर्दानगी जे हवाले सां। त मर्दनि में केतिरियूं क्वालिटियूं आहिनि। मर्द त नसुल में सुञातो वेंदो आहे त हीअ मर्द आहे, हीअ औरत आहे, पर असली मर्द, सुठा मर्द कहिड़ो रवैयो रखंदा आहिनि, कहिड़ो तरीक़ो रखंदा आहिनि, उन बाबति तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदुसि। हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हिक ॿिए सां ॾाढी मुहबत कंदा हुआ। उन्हनि जी मुहबत जी का बि इंतिहा न हुई। शादी त वालिदेन जे चवण मुताबिक़ ई थी, पर शादी खां पोइ हिननि में एतिरी मुहबत थी वई, अगरि छोकिरो कमकार ते वेंदो त कुंवार सॼो ॾींहुं उनजे इंतज़ार में हूंदी त फ़ौरन जीअं उन ते मुंहिंजी दीद पए, मां ख़ुशि थियां। ऐं मर्द बि ईअं हूंदो, उन्हनि जी एॾी मुहबत हुई जो इलाइक़े में काफ़ी उन जा मिसाल बि ॿुधण में अचनि पिया त हिननि में हेतिरी मुहबत आहे। छो जो ख़ुशबू हिकिड़ी अहिड़ी शइ आहे त उनखे माण्हू लिकाए नथो सघे। मुहबत बि हिकु ख़ुशबू जो हिकिड़ो क़िस्म आहे। कंहिं माण्हुनि खे साड़ थियो, किन माण्हुनि में इहा मुहबत बर्दाश्त न थी, अची विच में शैतान पियो, हिननि जे घर में हिकिड़ो झेड़ो विझराए छॾियो। जेका औरत ख़ूबसूरत ख़ूब सीरत हुई, कॾहिं बि पंहिंजे मुड़ुस जे अॻियां ॾाढियां ॻाल्हाए न सघंदी हुई, उन औरत मुड़ुस सां झेड़ो कयो। एतिरो झेड़ो कयईं जो जेके ॻोठ जा माण्हू हुया उहे हैरान थी विया त हिन औरत एतिरी ज़बान किथां आंदी। हिन जे मुड़ुस जी त इलाइक़े में वॾी नेकी हूंदी त उहो बि अॼु लुड़ थो करे। बहरहाल किसो हलंदो रहियो। औरत हिनखे बार बार इहे ताना ॾिना जे अगरि तूं मर्द आहीं त मूंखे तलाक ॾे, मां तोसां रहणु नथी चाहियां। हिकु दफ़ो बि इहो लफ़्ज़ दोहराई, काफ़ी लफ़्ज़ ॿिया बि चया, पर इन लफ़्ज़ ते औरत जो घणो ज़ोर हुयो त अगरि तूं वाक़ई मर्द आहीं, मर्द जो पुटु आहीं, त मूंखे तलाक ॾे, मूंखे तोसां रहणो ई न आहे। हाणे ॻोठ जा माण्हू बि अची सभु गॾु थिया, ॾिसण लॻा, शोर आहे, ज़ाल मुड़ुस विढ़नि था। त उन मर्द छा कयो, झेड़े खे ख़तमु करे घर अंदरि वञी पेन पनो खणी लिखी अची हिनखे कुझु ॾिनई। चई निकिर मुंहिंजे घर में, जंहिं दरवाज़े मां आई इहो दरवाज़ो थी निकिरे थो, जेको तूं घुरे पई तोखे मिली वियो, हाणे तूं आज़ादु आहे। औरत हली वई पंहिंजे पेके। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं गुज़रिया। हिननि जा पेकाणा जेके उहे बि हैरान थिया त हेॾो सुलझियल मर्द हिन कयो छा। ऐं हीअ बि छोकिरी हेॾी सुलझियल, हिननि हिकिड़ी नंढड़ी ग़लती जे करे कंहिंखे ख़बर बि न पई, असांखे ख़बर पए त असां विच में वञी मसइले खे हल कयूं हा। बहरहाल ॾाढा माण्हू हैरान हुआ, जेके छोकिरे जे ॻोठ वारा उहे बि ॾाढा हैरान हुआ त हेॾो सियाणो सेबतो माण्हू माईअ जे झेड़े जे करे हिन हाणे ज़ाल खे तलाक ॾेई छॾी, हिन ज़िंदगी जो हेॾो वॾो फ़ैसिलो करे छॾियो। कुझु ॾींहं गुज़रिया, घरवारी खे उते मज़ो न अचे, गुस्सो बि लथो, कावड़ बि लथी, दिमाग़ हाणे पंहिंजी जॻह ते आहे। हुनजा पेकाणा वञनि कंहिं शादीअ जे सॾ ते, इहा छोकिरी न वञे, मां न ईंदो, मूंखे मज़ो ई नथो अचे। आख़िर महीनो गुज़री वियो। हिकु महीने खां पोइ हिन जी घरवारीअ दिलि ॿधी पंहिंजे मुड़ुस खे फ़ोन कई। चई त तोखे निंड अचे थो? हुन चयो तूं पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि कर, मुंहिंजे निंड सां तूं बदल न आहे। हुन चयो मूंखे माफ़ु कर, मुंहिंजे लाइ को रस्तो कढ, मुंहिंजे लाइ हीअ दुनिया पहाड़ वांगुरु थी वई त न मां हिन ते चढ़ी सघंदुमि, न हिन खे कटे सघंदुमि। महिरबानी कर, मुंहिंजे लाइ को रस्तो कढ, मूंखे माफ़ु कर, मुंहिंजियूं ग़लतियूं आहिनि। हिनखे ॾाढो हिन गिड़गिड़ायो। हिन चयो तूं त मूंखे ताना ॾिना, मूंखे दड़का ॾिनई त अगरि तूं मर्द आहीं त हीअ कमु कर, मां तोखे आज़ादु कयो, हीअ तुंहिंजी ज़िंदगी आहे, जीअं वणे वञी कर। आख़िर घरवारी जी फ़ोन हिन कटी। वरी दिलि ॿधी 2-3 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे भाइरनि खां ॿियनि खां लिकी करे आख़िर हिन ॿीहर मुड़ुस खे फ़ोन कई। चई त मुंहिंजे लाइ को रस्तो कढ, मां त ईअं मरी वेंदुमि, मां त तबाह थी वेंदुमि। हुन चयो तुंहिंजी ज़िंदगी आज़ादु आहे। मुड़ुस ॾिठो त हाणे मुंहिंजी घरवारी परेशान आहे, पंहिंजे रस्ते ते अची वई आहे, पेशेमान बि थिए थी, पंहिंजे गुस्से कावड़ जो हुनखे पछताव बि आहे। मुड़ुस घरवारी खे चयो त जेको तोखे मूं पनो ॾिनो उहो पनो तो वटि आहे? हुन चयो हा, उहो पियो आहे उते। चई उनखे खोले वञी पढ़।
पोइ मूंसां फ़ोन ते राब्तो कर। फ़ोन बंदि करे हीअ वई सिधो ॻोल्हे पंहिंजे ब्रीफ केस में पनो पियो। पनो जो हिन खोले ॾिठो त हिन जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। हुन में लिखियलु हो त तूं छा बि कंदीअ दुनिया जी कहिड़ी ताक़त मूंखां तोखे कोई खसे नथो सघे ऐं मां मर्द आहियां, तोखे ज़िंदगी में कॾहिं बि तलाक कोन ॾींदुसि छो जो मुंहिंजो तो में साह आहे। औरत जो इहे लफ़्ज़ पढ़िया त ज़ारूं कतार रोअण लॻी। फौरन पंहिंजे भाइरनि खे सॾकी, पीउ खे सॾकी, माउ खे सॾकी त मूंखे तलाक असुल में मुंहिंजे मुड़ुस ॾिनी कोन, मां खोले पढ़ियो ई कोन ऐं तव्हां बि मूंखां पुछा कोन कई। उहे ब्रीकेस में उहे पनो पियो। हाणे मां मुड़ुस सां राब्तो कयो ऐं मुड़ुस मूंखे चयो त तूं पनो खोले पढ़ ऐं उन मूंखे जज़्बात मां मूंखे गुस्से मां कढण महिल तंहिं महिल इहे लफ़्ज़ लिखी मूंखे पनो वेढ़े ॾिनई त मां ब्रीकेस खणी हली आयुमि। मूंखे हिन महिल जो हिन महिल पंहिंजे मुड़ुस ॾे वञिणो आहे। घरवारा बि ॾाढा ख़ुशि थिया। उन्हनि पनो ॾिठो, उन्हनि छोकिरी वठी आया। जॾहिं ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो त सॼो राज, सॼो ॻोठ हिननि जे मिलण ते, हिननि जे रोअण ते सॼो राज रुनो। जेके बि हिन जी बिरादरी जा माण्हू हुया उन्हनि सभिनी पंहिंजे अखियुनि मां घोड़ा वहाया ऐं छोकिरे खे चयऊं त बेशक तूं हिकिड़ो सुठो मर्द आहीं ऐं तूं हिकिड़ो सुठे मर्द जो पुटु आहीं। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ थो मिले त असां मामूली ॻाल्हियुनि ते, मामूली झगड़नि ते, असां ताननि ते पंहिंजी मर्दानगी ज़ाहिर करे वेंदा आहियूं त असां मर्द आहियूं, असां हीअ शइ तोखे ॾेई छॾी। ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो में वॾो ग़लति फ़ैसिलो करे वेंदा आहियूं कावड़ में। मौला अली जो कौल आहे त कावड़ में कॾहिं बि फ़ैसिला न कंदा कयो। उहे फ़ैसिला हमेशह जज़्बाती हूंदा आहिनि। कावड़ में फ़ैसिला सही न हूंदा, ग़लति थी वेंदा आहिनि। हिन जे करे मर्द जूं हज़ार क्वालिटियूं आहिनि। मर्द सिर्फ़ु इनखे न चइबो आहे त जिन्स में मर्द हुजे। असुली मर्द पंहिंजे हर शइ जो तहफ़ुज़ करे ॼाणींदा आहिनि। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे सुठो लॻे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।